बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम प्यारा दोस्तों, साथियों, ॿुधंदड़ो, तव्हां सॼणनि जी ख़िदमत में सिक भरियो सलाम। इन दुआ सां शल जिथे हुजो शाद ऐं आबाद, हमेशह मुस्कुराईंदा रहो। दोस्तो, असांजो अलफ़ लैला सीरीज़ में क़िसो पियो हले हिंदुस्तान जे बादशाह ऐं उन जे हिकिड़े सियाणे वज़ीर जो क़िसो, जंहिंजा असां 5 पार्ट तव्हां सॼणनि जे ख़िदमत में पेश करे चुका आहियूं। अॼु उन क़िसे जो पार्ट नंबर 6 सां तव्हांजे साम्हूं असां पेश थी रहिया आहियूं। हलूं था असां क़िसे जे पार्ट नंबर 6 ते। दोस्तो, पार्ट 5 में असां तव्हांखे ॿुधायोसीं त बादशाह जो पुटु शहज़ादो एॾो इल्म में माहिर थी वियो जो उस्तादनि बि उन जी वाखाण कई। बादशाह वटि वठी आया। पोइ बादशाह उन जो इम्तिहान वठण लाइ वज़ीर खे चयो। वज़ीर हुन खां सुवाल जवाब कया। ऐं सुवाल जवाब अहिड़ा हुन जवाब ॾिना जो ख़ुदि बादशाह जा दरबारी जेके ॿिया बादशाह इन मौक़े लाइ आलिम हकीम इल्म वारा घुराया हुआ, उन्हनि बि तस्लीम कयो त बराबरि छोकिरे खे अलाह ताला इल्म सां गॾु ज़हन बि आला दर्जे जो अता कयो आहे। सभिनी तारीफ़ कई, सवाल जवाब थिया, सभु मुतमिन थिया, बादशाह बि मुतमिन थी वियो त बराबरि मुंहिंजे छोकिरे सां उस्तादनि महिनत कई आहे। हाणे वज़ीर उते ई बादशाह खे चयो त बादशाह सलामत, हाणे असां चाहियूं था त तुंहिंजो पुटु हाणे वॾड़ो बि थियो आहे, इल्मु बि अथसि, सो हाणे खां ई तूं पंहिंजो हिनखे वलीअहद जाइनशीन बणाए छॾ, जीअं सभ खे ख़बर रहे। बादशाह उथी ऐं सॼी दरबार खे बादशाह मुखातिब थी चयो त मुंहिंजी ॻाल्हि यादि रखो ऐं इन ते अमल कजो। मुंहिंजे पुट जो हुकुम मञिजो, छो जो मां हुनखे पंहिंजो नाइब ऐं ईअं ख़लीफ़ो थो बणायां। मूंखां पोइ मुंहिंजे तख़्त जो वारिस मुंहिंजो पुटु रहे। दरबार बर्ख़ास्त थी। कुझु टाइम गुज़रियो। शहज़ादे जी उमिरि 17 साल थी। हाणे शहज़ादो वलीअहद बि थी वियो। बादशाह हुनजो ऐलान बि करे छॾियो। बादशाह खे पीरीअ में, तव्हांखे ॿुधायोसीं, पीरीअ में बादशाह खे पुटु ॼाओ। शहज़ादे जी उमिरि 17 साल थी त बादशाह सलामत बीमार थी वियो। हकीम तबीब जेके पंहिंजा शाही हकीम तबीब हुया, उन्हनि पंहिंजा नुस्ख़ा आज़माया, पर बादशाह खे शफ़ा न थी। बादशाह ॾींहों ॾींहुं वेंदो कमज़ोर थींदो वियो। आख़िर हकीम तबीब जेके हुया उहे बि ॼण मायूस थी विया। जॾहिं इहा हालत वञी थी त बादशाह खे बि यकीन थी वियो त मुंहिंजो हिन बीमारी मां बचणु मुश्किल आहे, थी सघे थो हीअ बीमारी मौत जो पैगाम हुजे। बादशाह पंहिंजा मिट माइट महल जा ॿिया जेके भाती हुया ऐं पंहिंजो पुटु, उन्हनि खे बि घुराईं। अमीर वज़ीर बादशाह घुराया, ख़ासि अमीर वज़ीर बादशाह उहे बि घुराया। ऐलान थी वियो, सभु अची विया, बादशाह जी ख़िदमत में हाज़ुर थिया। पहुता, बादशाह खां तबियत जो पुछनि। बादशाह चवनि त मां सम्झां थो त हे मुंहिंजे ज़िंदगीअ जो आख़िरी मर्ज़ु आहे ऐं क़ज़ा जो तीर ठीकु अची मूंखे लॻो आहे। मां सम्झां थो त अॼु दुनिया में मुंहिंजो आख़िरी ॾींहुं ऐं आख़िरत जो पहिरियों ॾींहुं। मां सम्झी वियो आहियां बसि त अॼु मुंहिंजो आख़िरी ॾींहुं आहे हिन दुनिया में ऐं आख़िरत जो पहिरियों ॾींहुं आहे। ईअं करे हेॾे होॾे ॾिठईं, पुट ते नज़र पियसि, पुट खे सॾु कई। पुटु वेझो आयो। पुट पीउ जी हालत ॾिठी तकलीफ़ वारी, वरी पीउ जो इहो गुफ़्ता कढिया त रोअणु लॻो। बाक़ाइदे रोए पियो। हे रोए पियो। बादशाह खे अखियुनि में पाणी अची वियो।
ॿिया अमीर वज़ीर जेके हुया, जेके उते हुया, उन्हनि सभिनी जो इहा कैफ़ियत ॾिठी त उन्हनि खे रोअण अची। कुझु घड़ी रखी बादशाह पंहिंजे पुट खे चयो त भाउ रो न, मां को पहिरियों शख़्स न आहियां जंहिंखे हीउ ॾींहुं ॾिसणो पियो आहे। मां पहिरियों माण्हू न आहियां, हीउ ॾींहुं सभिनी ते अचिणो आहे, हीउ ॾींहुं सभिनी ते अचिणो आहे। मौत जो ज़ाइक़ो हर कंहिंखे चखिणो आहे। मौत खां अॼो केर बि न आहे रब जी ज़ात खां सवाइ। सो अबा रब खां डिॼंदो रह, भला कम कर त जीअं उन जाइ ते पहुची जितां सभिनी खे हिकिड़े ॾींहुं वञिणो आहे। अमल पंहिंजा नेक कर, रब खां डिॼ, ख़्वाहिशुनि जी पैरवी न कजांइ। उथंदे वेहंदे जाॻंदे सुम्हंदे रब खे यादि कर, सच ॻाल्हाए, इहो पंहिंजो दस्तूर करे छॾ। बसि ईअं सम्झी इहा मुंहिंजी तोखे नसीहत आहे। बा मुंहिंजी यादि रखजांइ। पुट चयसि बाबा तूं पाण सम्झी थो, ॼाणी थो त मां हमेशह तुंहिंजो फ़रमान बरदार रहियो आहियां। तो जीअं चयो आहे मां उनखे हुकुम सम्झी मञियो ऐं तुंहिंजे हुकुम जी मां तामील कई आहे। मां वधि खां वधि कोशिशि कई आहे त तूं मूं मां ख़ुशि हुजे ऐं तो बि मूंसां हिकिड़े बहितरीनु पीउ जो हक़ु अदा कयो आहे। तूं मुंहिंजे लाइ बहितरीनु पीउ साबित थियो। मूंखे बहितरीनु तरबियत बि ॾिनी अथई ऐं हाणे तूं मूंखे छॾे थो वञी ऐं मां तोखे बाबा रोके बि नथो सघां। जेको तो मूंखे वसियत कई आहे, जे मां कयो उन ते अमल त बाबा मां नेक बख़त थींदुसि, मूंखे ई फ़ाइदो पवंदो ऐं मां कोशिशि कंदुसि। बादशाह खे उन महिल ॾाढी तकलीफ़ हुई। बादशाह चए सभा 10 ॻाल्हियूं अथई, ईअं सम्झो उन्हनि जी पाण खे हिकिड़ी आदत करे छॾ। 10 ॻाल्हियूं अथई, इहा आख़िरी वसियत मां कयां थो हिन दुनिया में। मुंहिंजी आख़िरी वसियत इहा अथई त 10 ॻाल्हियूं ईअं सम्झो त पंहिंजी हिकिड़ी आदत करे छॾ। तोखे दीन जो बि फ़ाइदो ॾींदियूं, दुनिया जो बि फ़ाइदो ॾींदियूं। बाबा हुकुम कर। चई बाबा कावड़ अचई त पी वञ, कावड़ अचई त पी वञ। मुसीबत पवई, का बि मुश्किल अचई त बाबा हुन ते सब्र कर। ॻाल्हाई त सच ॻाल्हाए, ॻाल्हाई त सच ॻाल्हाए। वाइदो करी, अहिड़ो वाइदो ई न कर जेको पूरो न करी। वाइदो करी त पूरो कर। फ़ैसिलो करी त इंसाफ़ सां कर। कमज़ोर हुजे त उनखे माफ़ु कर। पंहिंजा जेके बि हाकम थी उन्हनि जी इज़त कर। दुश्मननि खे माफ़ु कर, दुश्मन जेको बि हुजे उनखे माफ़ु कर, पर अञा बि थी सघई त उन सां नेकी कर। कंहिंखे तकलीफ़ न पहुचाए। इहा मुंहिंजी आख़िरी वसियत आहे। पुट खे ईअं चई वरी हीअं निहारे सभु अमीर वज़ीर बीठा। उन्हनि खे चई त हे तव्हांजो बादशाह हुआ, हिन बादशाह जी मुखालफ़त न कजो, हिन बादशाह जी मुखालफ़त न कजो, न वरी पंहिंजे वॾनि जी नाफ़रमानी कजो, न त तव्हांजो मुल्क तबाह थी वेंदो ऐं कणो कणो थी वेंदव। जानी नुक़सान बि पवंदव, माली नुक़सान बि पवंदव। दुश्मन ईअं सम्झो त ताड़ में अथव, तव्हां ते कब्ज़ो करे वेंदव। तव्हांखे मालूम हुजे त तव्हां मूंसां वाइदा कया हुआ, उहे ई वाइदा ईअं सम्झो जेके मूंसां कया हुआ, मुंहिंजे पुट सां बि तव्हांखे ईअं हलिणो आहे। हुन जी फ़रमान बरदारी तव्हांखे करणी आहे। फ़रमान बरदारी कंदव तव्हांजी भलाई आहे। हिन सां गॾु ईअं हुजिजो जीअं मूंसां गॾु हो। बसि मुंहिंजो तव्हांखे सलाम आहे। ईअं चई बादशाह जी ज़ुबान ॼण बीह वई। बादशाह जी ज़ुबान बीह वई, सभु परेशान थी विया। ॾिठनि बादशाह जी तकलीफ़ वधी वई। हकीमनि पंहिंजा वस हलाइण शुरू कया।
बादशाह जी ज़ुबान बंदि थी। बादशाह पुट खे ईअं बांह उभी करे पुट खे वेझो करे सीने सां लॻायो, चुमी ॾिनईंसि, ईअं मथे निहारे, चुमी ॾेई मथे निहारे, बादशाह जो रूह निकिरी। अमीर जेके हकीम हुया उन्हनि नब्ज़ ॾिसी ऐलान कयो त बादशाह जो रूह निकिरी वियो। सभु रोअण पिटण में लॻा, सभु रोअण पिटण में लॻा। साईं आख़िर नेठि बादशाह खे कफ़न दफ़न जीअं थींदो आहे, पर वॾे शान शौक़त सां बादशाह जो जनाज़ो थियो। बादशाह जो जनाज़ो थियो, जनाज़ो करे मोटिया, दफ़न खां मोटिया, छोकिरे खे वठी आया, पुट खे वठी आया, हिन खे शाही पोशाक तक पहिरायनि, पीउ वारो ताज जेको हुयो उहो हुनजे मथे ते रखियो, आङुर में मुंडी पारायनिसि मोहर वारी, ऐं हिन खे वठी अमीरनि वज़ीरनि तख़्त ते विहारियो। त बाबा हाणे दुनिया कंहिंजे वञण सां रुकबी कान। वरी ॻाल्हि त तो ते ज़िमेवारी आहे, तो ते ज़िमेवारी आहे, तंहिंजे करे तख़्त खां सवाइ बि ख़ाली तख़्त बि त छॾिणो न आहे। सो ॾुखु तोखे आहे, पर सब्रु कर, पीउ जी नसीहत ई सब्रु कर ऐं तख़्त संभाल। छोकिरो बि सम्झी वियो, छोकिरो साईं हाणे बादशाह थी वियो। पीउ जूं नसीहतूं हुअसि, उस्तादनि जो इल्मु हुअसि। कुझु टाइम बाक़ाइदे ई पीउ वांगुरु पीउ जे नक्शे क़दम ते हलियो, बाक़ाइदे अदल इंसाफ़ सां हुकूमत हलाइणु लॻो, हर कंहिं सां महिरबानी सां पेश पियो अचे। नेठि हली हली नौजवान हुयो, त थोरो टाइम ई कोन गुज़रियो, हाणे बादशाह हो, बादशाही पावर हुयो, बादशाही अयाशियूं हुयूं, पाण ते कंट्रोल करे न सघे, पाण संभाले न सघे, उन मज़न में पइजी पीउ जूं, वज़ीर जूं, उस्तादनि वारियूं नसीहतूं विसारे अयाशीअ में थी वियो। हुकूमत जो कारोबार ईअं सम्झ त छॾे ॾिनई। जिथे बि का हसीन ख़ूबसूरत औरत नज़र पई अचेसि, उहा निकाह में, लातइदाद औरतूं हिन जे निकाह में अची वई। पहिरियों त हफ़्तनि जा हफ़्ता कोन पियो निकिरे, वरी 15 ॾींहं तां त महीननि जा महीना, महीना बि गुज़री वञनि त दरबार में न अचे। बादशाही कार वहिंवार अमीर वज़ीर हलाइनि पिया, हिन खां ॼणो इहे सभु शयूं विसरी वयूं, अयाशीअ में अची वियो। का परेशानी न, का गणती न, सॼो ॾींहुं बसि मज़े ऐश परस्ती। जेके अमीर वज़ीर हुया उन्हनि ॾिठो त भला हाणे त पाणी सिर खां चढ़ियो थो वञे, हीअ त सफ़ा अयाशीअ में गर्क थी वियो आहे। थींदो आहे, बादशाह हुआ, पर ईअं सभु कम हिन छॾे ॾिना, का मुल्क जी, तख़्त जी, का रयत जी, का हिनखे परवाह कान्हे, सिर्फ़ु पंहिंजे मज़न में। जे ईअं हलियो त पोइ इहे मुल्क ते थी सघे थो काफ़त अची वञे। वेठा परेशान थी पाण में सलाह करणु लॻा, छा कयूं, हल इन जो कीअं कयूं। सभिनी चयो त हिन हे जे चवणु कंदो त चवणु कंदो वॾे वज़ीर जो, जेको बादशाह जो बि ईअं सम्झो त चई तो हुयो, ऐं हीअ बि हिन जो अदब कंदो आहे। सो बहितर इहो आहे त सभु हलूं उन वटि। उन बि ॾिठो आहे, पर उहो बि अलाए छो चुप, उन वटि सभु हलूं था। त बाबा तूं उथ, तूं जाग, तूं बादशाह खे सम्झाए, न त लॻे थो त का असां ते आफ़त नाज़िल थियण वारी। बादशाह सफ़ा दुनिया जे मज़न में गर्क थी वियो। इहा पाण में सलाह हिननि कई, सभु सलाह करे उथिया,
आया वॾे वज़ीर जे घर, वॾे वज़ीर वटि आया। अची हिन खे चइनि त तो बि ॾिठो आहे बादशाह जूं अखियूं ईअं सम्झ ॼण ॿूटिजी वियूं आहिनि रोशनियुनि में। मज़न बादशाह खे पंहिंजे ॼार में फासाए छॾियो। बादशाह त मुल्क तबाह पियो थो करे, मुल्क त तबाह थो थिए पर रयत बि तबाह थी वेंदी। रयत तबाह थींदी त असां बि सभु बर्बादु थींदासीं। महीना गुज़री था वञनि, असां पिया था ॾिसूं त असां हिन जो मुंहुं कोन था ॾिसी सघूं, अचे कोन थो। कॾहिं कॾहिं थिएसि थो त कंहिं वज़ीर जे हथां या कंहिं ग़ुलाम जे हथां को हुकुम मोकिले थो, न त बसि मुल्क ईअं त कोन हलंदा आहिनि। असां आया आहियूं तो वटि त तोखे इहा सॼी हक़ीक़त ॿुधाए। तूं आहीं वॾो वज़ीर, असांजो बि वॾो तूं आहे। तो जहिड़े दाना माण्हू जे हूंदे हे छा पियो थो थिए? असांजो मुल्क ख़तरे में आहे। जे तूं बादशाह खे सुधारे न सघे न त पोइ ॿियो कहिड़ो अहिड़ो आहे बि कोन जेको हुनखे सुधारे सघे। इहा उमेद करे, इहा पाण में सलाह करे असां तो वटि आया। तंहिंजे करे जेतिरो जल्द चई असांजी ॻाल्हि मञ, वञ हुन वटि, हुनखे सम्झाए त जीअं पंहिंजी बादशाही संभाले। वॾो वज़ीर बि ॾिसे पियो, ख़बर हुयसि, पर वरी जो हिन न अची चयसि त हिन बि सोचियो त बराबरि माठ करण सां त कुझु कोन थींदो, ईअं त मुल्क तबाह थी वेंदो। हिन खे चई ठीकु आहे मां वञांसि थो। उथियो आयो बादशाह जे महल में। बादशाह निकिरंदो ई कोन हो। बादशाह जो हिकिड़ो ख़ासि ग़ुलाम हुयो, उन वटि आयो। उनखे चई त वञ बादशाह वटि, बादशाह खां इजाज़त वठी आहे, मां बादशाह सां मिलणु थो चाहियां, मूंखे हिकिड़ो ज़रूरी कमु आहे बादशाह में। उहो नियापे सां कोन थींदो जेसि ताईं मां मिलंदोमांसि न, ऐं जेसि ताईं बादशाह जवाबु न ॾींदो न त माना उन खां सवाइ इहो कमु थींदो ई कोन। मिलणो बि आहे, बादशाह खां वरंदी बि वठणी आहे, सो तूं वञ ऐं बादशाह खां इजाज़त वठी आहे त मां बादशाह सां मिलां। इजाज़त ॾे बादशाह त मां वञी बादशाह सां मिलां। हुन ग़ुलाम चयसि त साईं तव्हांखे ख़बर आहे बराबरि मां हुनजो ख़ासि ग़ुलाम आहियां, पर मां कसम खणी थो चवांव त पूरो महीनो थियो आहे कंहिंखे बि अंदरि वञण जी इजाज़त न आहे। पूरो महीनो थी वियो, कंहिंखे बि अंदरि वञण जी इजाज़त न आहे। पूरो महीनो थियो आहे, मां बि बादशाह सलाम जी शिकिल न ॾिठी आहे। चई पोइ मूंखे मिलणो ज़रूरी आहे? चई हा, मां तोखे ॿुधायां थो त तोखे केरु उन सां मिलाए सघे। केरु? चई हो जेको न फिलाणो ग़ुलाम आहे। चई हा। चई उहो बादशाह जी ख़िदमत में हर वक़्तु हाज़िर हूंदो आहे, उहो अंदरि पियो वेंदो आहे ऐं बावर्ची खाने मां बादशाह जे लाइ ताम उहो ई खणी वेंदो आहे। माना ॿिए कंहिंखे बि इजाज़त न आहे, उहो हिकिड़ो ई आहे जेको बादशाह ॾे वेंदो आहे। बादशाह जे खाइण पीअण जो ज़िमेवारी बि उन ते आहे, उहो पियो हर हर वेंदो आहे। मूंखे बि इजाज़त न आहे, मूंखे बि ॿुधाए में त महीना थिया आहिनि त मां बि बादशाह खे न ॾिठो। सो तव्हां उन सां मिलो, तव्हां उन खे चओ थी सघे थो त उहो बादशाह वटि वेंदो आहे, बादशाह खां इजाज़त वठे। वरी साईं वॾो वज़ीर उन वटि वियो, ग़ुलाम वटि वियो, ॾिसई त उहो बादशाह लाइ ताम खई पियो वञे। उनखे चई त भाउ मां बादशाह सां मिलंदुसि, हिकिड़ी ज़रूरी कमु आहे मुंहिंजो बादशाह में। सो हाणे तूं हीअं कर, तूं बादशाह ॾे खई थो वञी, बादशाह खे ॾिजां वञी, पर पहिरियों न चइजांसि बादशाह खाए, उन खां पोइ ॾिसीं त हाणे बादशाह जी तबियत सही आहे, कावड़ मलाल या अहिड़ी का शइ कान्हे, टीड़ ॿेड़ न आहे, पोइ तूं मुंहिंजी ख़बर बादशाह खे ॾिजां ऐं मुंहिंजे अंदरि अचण जी बादशाह खां इजाज़त वठिजां, मुंहिंजो ज़रूरी कमु आहे। ग़ुलाम खे बि ख़बर हुई वॾो वज़ीर हुयो, ग़ुलाम खे हाज़िर थिए। ग़ुलाम बादशाह जो खाधो खणी अंदरि वियो, बादशाह जे साम्हूं रखियईं, बादशाह खाधो
खाइण खां पोइ ग़ुलाम ॾिठो कुझु टाइम खां पोइ त बादशाह जी तबियत रिलैक्स थी, माना का चिड़ या कहिड़ी शइ कान्हे। ग़ुलाम बादशाह खे चयो साईं अर्ज़ु आहे। बादशाह चयो छा आहे? चईं ॿाहिरि वॾो वज़ीर आयो आहे, ॿाहिरि वॾो वज़ीर आयो आहे, तव्हां सां मिलणु थो चाहे। बादशाह खे महीना थी विया वॾे वज़ीर खे ॾिठे। हिन जो इहो चयसि ईअं सम्झो बादशाह ॼण छिरक भरे। चई हा घुराए, इनखे घुराए। हुनजी इज़त कंदो हो, पीउ जो वॾो वज़ीर हुयुसि, हिन जो बि वॾो वज़ीर हो, इज़त बि कंदो हुउसि। हिन जो चयसि त ईअं ॼण छिरक भरे वियो। हिनखे चई हा अंदरि इनखे घुराए। वज़ीर आयो, बादशाह खे झुकी सलाम कयईं, बादशाह जा हथ पकिड़े बादशाह जे हथनि खे चुमी ॾिनई, दुआऊं कयईं। वेह। बादशाह चयसि त कहिड़ी अहिड़ी ख़ासि ज़रूरत तोखे पइजी वई जो मूंसां तूं मिलणु आयो आहे? चई साईं चङो टाइम थियो आहे त मां पंहिंजे बादशाह सलामत जो चहिरो न ॾिठो आहे, ॾिसण जो ॾाढो मूंखे शौक़ु हो। हिन महिल इहा मूंखे ख़ुशकिस्मती हासिलु थी, मां तव्हांजे चहिरे जो दीदार कयो। पर साईं हिकिड़ी ॿी ॻाल्हि बि हुई जेका तव्हां सां मूंखे अर्ज़ु कयो। बादशाह चयो सा ॿुधाए। चयो छा थो चईं? चईं बादशाह सलामत रब साईं तोखे नंढपिण खां ई एॾो इल्मु ऐं एॾो अकुलु ॾिनो आहे जो तोखां पहिरियों कंहिं बादशाह खे रब साईं न एॾो अकुलु ॾिनो न इल्मु ॾिनो। वरी उन सां गॾु रब साईं तोखे बादशाही ॾिनी, पंहिंजो रब साईं तो ते अहसान कयो। पर बादशाह सलामत तूं रब जे उन अहसान जी नाशुक्री थो करे। पंहिंजे बादशाही खज़ाननि ऐं ताक़त जे बांवर ते बादशाह सलामत ख़ुदा सां जंग न कर, रब जे हुकुमनि खां मुंहुं न मोड़। मां ॾिसां थो पियो त कुझु ॾींहंनि खां तूं पंहिंजे पीउ ऐं उन जी वसियतुनि खे विसारे वेठो। तोखे यादि न आहे तोखे पंहिंजे पीउ आख़िरी वक़्तु बि कहिड़ी वसियतूं कयूं, तो कहिड़ा हुन सां वाइदा कया, उहे वाइदा तो टोड़े छॾिया। उन जे नसीहतुनि खे बादशाह सलामत विसारे छॾियो। हुन जो जेको अदुल हुयो उन खां बि तूं अलाए केतिरो परे हलियो विया। रब जे नेमतुनि खे पियो थो ठुकराईं। रब जे उन जेको तो ते रब अहसान कयो आहे, ईअं सम्झो न सां तुंहिंजो ॼण को वास्तो ई न आहे। बादशाह छो छा थियो आहे जो तूं इहो पियो थो चईं? चईं त तो हुकूमत ऐं रयत जेका ख़ुदा तुंहिंजे हवाले कई, ईअं सम्झो तूं उन्हनि खां गाफ़िल थी वियो, दुनिया जी ख़्वाहिशुनि में लॻी वियो आहे, मज़नि में लॻी वियो जेके तुंहिंजे नफ़्स खे पसंदि थी वञनि। ओ बादशाह सलामत तूं मुंहिंजे औलाद वांगुरु आहे। मुंहिंजो मशवरो थी त पंहिंजे अंजाम ते गौर कर, ॾाढो हिन जो नुक़सानु पवंदो। पंहिंजे अंजाम ते गौर कर त तोखे को सिधी राह मिले जंहिंमें निजात हुजे। हिन मज़नि में जीअं तूं हली थो इन सां ईअं सम्झ त बर्बादीअ जे धुॿण में फासंदे, ऐं तुंहिंजो हशर उहो थींदो जेको हुन मच्छीअ वारे सां थियो। बादशाह पुछियुसि छा थियो हुन सां? चईं त बादशाह सलामत हिकिड़े दफ़े हिकिड़ो वीचारो ग़रीब मच्छी वारो हूंदो हो, मच्छी मारींदो हो, मच्छी मारे खपाईंदो हो। आयो दरिया ते मच्छी पकड़, किर्त जेका हुयसि उन मूजिबि आयो दरिया ते मच्छी पकड़। हे अञा बीठो ई हुयो, ॼार उछलाइण जी पई कई त हिनखे हिकिड़ी वॾी मच्छी ॾिसण में आई। वॾी मच्छी हुई, हिन बि मच्छियूं पकड़ियूं पर हीअ मच्छी वॾी। हिन जो हा मच्छी ॾिठी, दिलि में चई त अॼु ॼार नथो उछलायां, अॼु ॼार नथो उछलायां। इहा मच्छी त वेंदी हली, ॼार जो उछलाईंदुसि त मच्छी वई हली, साम्हूं वञे थी पई जेसि ताईं ॼार उछलायां मच्छी वेंदी हली।
हाणे हीअं थो कयां, लहां थो पाणी में, जिॾे मच्छी मां थो कयां हिन जो पीछो। मच्छी वारो हो त तारूं हुयो, मां कयां थो हिन जो पीछो। नेठि त वञी किथे बीहंदी, पकड़ींदोमांसि, ऐं जे हिन खे पकड़ियुमि न, ईअं सम्झ त चङा ॾींहं त वरी मूंखे मच्छी मारण जी ज़रूरत ई न पवंदी। एॾो इनशा मूंखे हिन मां फ़ाइदो पवंदो जो चङा ॾींहं त वरी मां मच्छी कोन मारींदुसि। इहो सोचे हिन कपिड़ा लाथा, लही पियो पाणी में। मच्छी हलंदी पई हले, हे मच्छीअ जे पोयां, हलो हलां हलो हलां हलो हलां। तारूं त हुयो, तेज़ हलियो, नेठि अची हिन मच्छीअ खे पकड़ियो। मच्छी घणियूं गोथनाथियूं कयसि, पर हिन मच्छीअ खे पकड़ियो। मच्छीअ खे जो हिन पकड़ियो, हाणे मोटां हीअं जो पोइ ते नज़र करे त कपर खां त घणो परे हलियो आयो, कपर खां घणो परे हलियो आयो। मच्छीअ जे जीअं न हिन मच्छीअ जे पोयां लॻो त हिन खां इहा शइ ई विसरी वई त मां किथे वञी पहुतो। पर हाणे जो हुन मच्छी पकड़ी त अञा पोइ ते निहारे ॾिसे त भला कपर खां त मां घणो परे हलियो आहियां। ठीकु, हाणे मच्छी खे कई क़ाबू, मच्छी खे क़ाबू कई, ॾोरी हसका कीअं, उन सां मच्छीअ खे हिन क़ाबू कयो। पर पाणी जो वाकिरो तेज़ हो, मच्छी बि वॾी हुई, हाणे तरी बि न पियो सघे, हाणे तरी बि न पियो सघे, जीअं हूअं तरे जेको पियो त उहो तरी बि कोन पियो सघे। ऐं पाणी हे जंहिं जाइ ते आयो, हाणे हिते पाणी जो वाकिरो ॾाढो तेज़ हो। हाणे हिन छा कयो जो तरणु छॾियईं, मच्छी खे क़ाबू करे भाकुर विझी, ऐं जीअं पाणी जो वाकिरो हुयो पाण खे खणी पाणी जे वाकिरे ते छॾे त भला जिथे वाकिरो घटि थिए पोइ वञी थो तरां। साईं वाकिरो हिनखे हलाईंदो हलाईंदो तव्हां त हिकिड़ी अहिड़ी जाइ ते वठी आयो जो कुन हुजे, हुते को गिहले अची हिनखे हिकिड़ी कुन में अखि हिन ग़रीब जी तेॾी महिल खुली जेॾी महिल पाणी जे वाकिरे हिनखे सटे खणी कुन में। अखि खुलियसि, अड़े हे छा, हाणे पाण फतकणु लॻो, दाहूं करणु लॻो, हेॾे होॾे ॾिसे ऐं सॾ करणु लॻो, तॾहिं बचायो बचायो। पाण घणी निकिरण जी कई, पर पाणी जे कुन में फाथल हो। हाणे जेॾा ज़ोर पियो ॾिए त पाणी हिनखे अंदरि पियो ॻेले, जेॾा ज़ोर पियो ॾिए पाणी हिनखे अंदरि पियो ॻेले। हिन जो दाहूं कयूं, हिन दाहूं कयूं त दरिया ते शाही पहरेदार जेके हुया उन्हनि जे कननि ते हिन जो आवाज़ु आयो। उन्हनि उतां ई दाह करे हिन खां पुछियो, तॾहिं तोखे कहिड़ी खुटीअ खयो हो, तूं मच्छी मारण वारो, तोखे ख़बर बि आहे त हेॾे कुन आहे, तूं हेॾे कुन ॾे वेह छो? हिन चयो, यार बसि मां लालच कई, मां लालच कई, नफ़्स जे चवण ते मां गिलजी अची हिते पहुतो। बराबरि मां ॼाणा थो तारूं बि आहियां, पर हाणे हिते त मुंहिंजो तरण बि कंहिं कम जो कोन्हे को। अड़े तोखे ख़बर ई त हिते जेको वियो त ॿाहिरि न निकिरी सघंदो। भलो न हो त तूं मच्छीअ खे खणी उछलाई हा, मच्छीअ खां वधीक भला सा जान त कान्हे, मच्छीअ खे खणी उछलाई पंहिंजी जान त बचाई हा, जान बचाई हा, हिन मुसीबत में त कोन फासी हा। अफ़सोस, हाणे त यार अहिड़ी जाइ ते आहियां जो हाणे असां बि तुंहिंजी मदद करे नथा सघूं। केरु हिन कुन में लहंदो, जेको लहंदो उहो ख़तमु थींदो। बसि हाणे चयो पंहिंजे नसीबनि खे। सो बादशाह सलामत, तूं बि ईअं मज़नि में ईअं न थिए जो वञी कंहिं कुन में फासी। मूंखे ॾाढो खुटको थो थिए त तुंहिंजो अंजाम न ख़राबु थिए। हिन जो सुहिणे नमूने सां बादशाह खे सम्झायो त बादशाह खे ॻाल्हि दिलि सां लॻी। बादशाह खे पंहिंजे ज़मीर मलामत कई। नेक पीउ जो पुटु हुयो ऐं वॾी ॻाल्हि इल्म वारो बि हुयो। हुनखे बि थियो त हा बराबरि मां ग़लति कयो, मां ग़लति कयो।
चई त भला हाणे ॿुधाए त मां छा कयां। चई हा हाणे बि देरि न थी आहे, हाणे बि देरि न थी आहे, तव्हां सुभाणे सुबुह जो दरबार में अचो, सभिनी खे घुरायो, सभिनी खे घुरायो, अमीर वज़ीर जेके आहिनि उन्हनि सभिनी खे घुरायो, दरबारनि खे घुरायो, उन्हनि खां हाल अहिवाल पुछो पंहिंजी, ऐं उन्हनि खां सां मौज़रत कयो, उन्हनि सां मौज़रत कयो, ऐं उन्हनि खे हाणे वाइदो ॾियो त मां तव्हां सां भलाई सां ऐं ख़ुशि इख़लाक़ी सां तव्हां सां मां पेश ईंदुसि। बादशाह चयसि हा यार तूं सही थो चईं, ठीकु आहे, अलाह ताला चाहियो न त सुभाणे मां जीअं तूं चईं थो न मां पाण महसूसु कयां थो त मां ग़लति कयो आहे, ईअं सम्झी ॼण पंहिंजे पीउ जी क़बर खे पियो थो लॼायां, मां सुभाणे इंशाअल्लाह ईअं कंदुमि। वज़ीर ॾाढो ख़ुशि थियो, बादशाह खे दुआऊं कंदो, वज़ीर ॾाढो ख़ुशि थियो। ॿार आयो, जेके नौकर चाकर उन्हनि खे बि त उहे बि त परेशान हुआ न, ॿिया अमीर वज़ीर जेके मिलियसि उन्हनि सभिनी खे ख़ुशख़बरी ॾिनई त वाह बादशाह सलामत सां मां ॻाल्हायो आहियां, बादशाह सलामत सुभाणे खां पंहिंजी दरबार संभाले। सुबुह थियो, बादशाह दरबार में आयो, बादशाह हुकुम मूजिबि सभु अची हिते दरबार में पेश थिया, अमीर वज़ीर सभिनी खे ख़बर पई त बादशाह सलामत सुभाणे दरबार में अचे थो। उहे आया, बादशाह उन्हनि सां मिलियो, हाल अहिवाल ख़ैरियतूं, ऐं बादशाह उन्हनि सां वाइदो कयो त हाणे का बि कोताही न थींदी, जीअं तव्हां चाहींदव मां कंदुसि। सभु दरबारी ॾाढा ख़ुशि थिया। हाणे बादशाह वरी साॻियो पंहिंजो बादशाही वरी सुहिणे नमूने सां हलाइणु लॻो, अदल इंसाफ़ सां फ़ैसिला करणु लॻो। हाणे हेॾां जो बादशाह सॼो ॾींहुं या महीननि जा महीना महल में अंदरि वेठो हूंदो त बादशाह जूं जेके राणियूं हुयूं उन्हनि मां हिकिड़ी राणी जेका हुई, जेका ईअं सम्झो बादशाह जी सफ़ा दादली, उनखे इहो मज़ो न आयो जो हूअं 24 कलाक बादशाह हुन वटि हुजे, हाणे बादशाह सिंध दरबार में वञे पियो, माना हीअं मुक़ररु टाइम लाइ पियो बादशाह अचे, उनखे इहा ॻाल्हि न वणी। त हे वरी बादशाह छा कयो, बादशाह खे चई बादशाह सलामत, हे तव्हां छा कयो आहे? चई मां छा कयो आहे? चई हे त हाणे तव्हां असांखे टाइम ई कोन था ॾियो, का दिलि पलिजी वई आहे तव्हांजी। बादशाह चयो त न, ॿी अहिड़ी का बि ॻाल्हि कान्हे, पर मां मज़नि में अची पंहिंजा जेके मूं ते मुंहिंजा फ़र्ज़ हुया, मां उन फ़र्ज़नि खां ऐं रैयत जी हालति खां मां गाफ़िल थी वियुसि, ऐं जेकॾहिं इहा ई हालति रही न त पोइ हे मज़हब तॾहिं हूंदा जॾहिं मुल्क हूंदो न, हे मुल्क मुंहिंजे हथनि मां हलियो। राणी चयसि त बादशाह न का ॻाल्हि कान्हे, तुंहिंजी बादशाही खे कुझु कोन्हे, तुंहिंजी बादशाही काॾे वेंदी, हेॾो ताक़तवर तुंहिंजो मुल्क आहे, हेॾी तुंहिंजी फ़ौज आहे, हेॾा तो वटि खज़ाना आहिनि, हे जेके वज़ीर आहिनि न तुंहिंजा, उन्हनि खे तूं जेको न हे मज़ा थो वठी, या तूं हे जेको ज़ाहिर तूं बादशाह आहे त तुंहिंजो हक़ु आहे न, हुननि खे इहा ॻाल्हि नथी वणे, हुननि खे इहो नथो वणे त को बादशाह ऐश ऐं राहत जी ज़िंदगी गुज़ारे। बसि हुननि खे इहो आहे त बादशाह बसि सॼी उमिरि रुॻो हुजे तकलीफ़ुनि में, जंगियुनि में, महिनत मुशक़त में हुजे, सो बादशाह सलामत, ॿियो कुझु बि कोन्हे को। इन्हनि खे इहा ॻाल्हि नथी वणे, इन्हनि मिड़ई तोखे अची ऐं इहो चयो आहे, बाक़ी तुंहिंजी बादशाही काॾे वेंदी, हेॾो तुंहिंजो ताक़तवर मुल्क आहे, हेॾे तुंहिंजी फ़ौज आहे, सिपाह आहे, तुंहिंजो मुल्क काॾे वेंदो। तूं अॼायो उन्हनि जे चवण ते न लॻ, तूं परेशान न थी, तूं परेशान न थी। सो ईअं न थिए बादशाह सलामत ईअं न थिए जो तोसां बि हुन छोकिरे ऐं चोरनि वारो किसो चई, बादशाह चयो इहो वरी कीअं? चई त बादशाह सलामत कंहिं जाइ ते 7 चोर हुआ, कंहिं ॻोठ हिकिड़ा 7 चोर हुजनि, उन्हनि जो कमु चोरी हूंदो। हिकिड़े दफ़े 7 ई चोर निकिता दाव ते चोरी करणु, थोरो टपिया हलिया, दाव त हुननि जो हुयो त हाणे किथे को अहिड़ो सुठो दाव लॻे, बाग़ हुजे न, बाग़ खां टपिया, बाग़ में
अखरोट हुजनि पकल, अखरोट जो हिननि ॾिठा त हिननि जी वात में पाणी अची। हिते हेॾे होॾे ॾिठुनि त हिकिड़ो छोकिरो आहे नंढो, छोकिरे खे जो हिननि ॾिठो त हिननि पाण में सलाह करे छोकिरे खे सॾु कयो। छोकिरो आयो, छोकिरा हेॾे आ, हेॾे अचु तूं असां सां गॾु त तोखे ॾाढा अखरोट खाराए, तूं बि खा असां बि खाऊं। छोकिरो ॿाराणो अकुल, छोकिरो हलो। छोकिरो हिननि सां गॾु हे हेॾां फिरी बाग़ में आया। जेॾी महिल बाग़ में आया, अखरोट जो हिकिड़ो वॾो वणु हुजे, उन वण जे हेठां अची बीठा। हाणे पाण में सलाह पिया कनि त हाणे इहे अखरोट त मथे आहिनि, हाणे इहे अखरोट पटणा आहिनि, पर यार कीअं पटियूं? यार असां में को न जेको हल्को हुजे या नंढो हुजे न, उहो वण ते चढ़े। हिननि जी सलाह त पाण में ठहियल ई। हेॾे छोकिरे ॾे निहारे, अरे बसि बसि बसि, हिन खां वधीक वरी ॿियो केरु थींदो, अब तूं मथे चढ़। छोकिरो चए सही आहे। छोकिरे खे चाढ़े मथे, कुल्हे ते रखी, कुल्हे ते चाढ़े छोकिरे खे ऐं वण ते, छोकिरे खे चवनि त मथे चढ़। छोकिरो चढ़ियो वण ते, हिन खे चवनि त तूं पट न, इन्हनि खे पट न, पटींदे उभो थी पटींदे न, थी सघे थो त कंहिंजी नज़र न पइजी वञे, तूं हिनखे पटिजां न। चए पोइ बाक़ी मूंखे मथे छो चाढ़े चयो, मां छा कयां? हुन चयोसि त तूं कंहिं थुड़ जी पाड़ में मथे वॾा थींदा आहिनि, ॾार वण जा थींदा आहिनि न, कंहिं वॾे ॾार जे ओट में तूं लिकी वेह, पोइ टारियुनि खे तूं ज़ोर सां लोॾ, टारियुनि खे ज़ोर सां लोॾींदे त अखरोट ॻोरो आहे, लोॾींदे त अखरोट जेके आहिनि उहे छणंदा, पोइ असां खणंदासीं, गॾु कंदासीं। जेॾी महिल गॾु कयूं त पोइ तूं बि लही आहे, तोखे पंहिंजो हिसो ॾींदासीं, असां पंहिंजो हिसो खणंदासीं। छोकिरे खे सही, इहो सही। छोकिरो पासो वठी आहे, हिकिड़ो वॾो ॾार हुजे, माना उन जी ओट में वेही ऐं हिकिड़ी टारीअ खे वठी छोकिरे ज़ोर सां लोॾियो। ज़ोर सां जो लोॾियईं त उन मां अखरोट किरण लॻा। छोकिरो लोॾे पियो, अखरोट किरनि पिया, चोर मेड़नि पिया। ईअं ओचितो बाग़ जो मालिक अची पियो। बाग़ जो मालिक जो आयो, अड़े हे छा था पिया कयो? हुननि चयो त असां छा वरी छा कयूं, असां त ईअं वाटाड़ू हुआसीं, हितां वियासीं पिए, ईअं हितां टपियासीं जो त असां ॾिठो त छोकिरो हिकिड़ो वण ते वेठो आहे, असां सम्झो त हितां मालिक हूंदो, सो असां छोकिरो जो मथे वेठो त असां चयोसीं बाबा भला थोरो असांखे बि कुझु खाराए। असां ईअं चयोसीं त छोकिरे वठी टारीअ खे लोॾियो, टारीअ खे लोॾींदी ॾिसींदो त अखरोट किरिया आहिनि, उहे पिया मेड़िया। त मालिक हीअं मथे छोकिरे ॾे निहारे, छोरा छा आहे? छोकिरे ॿुधो त हे मुंहिंजे नाले हीअं था चवनि। छोकिरे दाह करे चयसि त न चाचा हे कूड़ा अथई, मां थो तोखे सची ॻाल्हि ॿुधायां, असां सभु हिते आया हुआसीं गॾु, मूंखे पाण वठी आया हुआ, पोइ सलाह करे हिननि मूंखे चयो त तूं चढ़ वण ते चढ़ी तूं टारियुनि खे लोॾ त अखरोट हेठि किरनि, मां हिननि जे चवण सां ईअं कयो। अड़े चरिया हे तो छा कयो, हे त वॾी तकलीफ़ में तो पाण खे विझी वेंदो, भला ॾे ख़बर हेॾे मथे चढ़ियो वेठां तो कुझु खाधो,